जाती यादि हूंदो तव्हांखे सुनामी आयो जी हिकिड़ो ख़तरनाक, उन दौरान तव्हां किथे हुआ ऐं हा उनजो जेको पस मंज़र ॿुधायो ऐं उहो घणा कलाक तूफ़ान हलियो? बिल्कुलु दरवेश की इहा 99 यानी 19 मई 1999 जी ॻाल्हि आहे। ऐं उहो इतफ़ाक़ सां आऊं उन टाइम ते जाती में हुअसि, आऊं मुंहिंजी 2 भेणूं ऐं मदर, असां 4 ॼणा हुते हुआसीं। छो बाबा मुंहिंजो सऊदी अरब में रहंदो, नंढो भाउ डॉक्टरी इहो पंहिंजो पेटारे में पढ़ंदो हुयो। त 99 में इहो तूफ़ान आयो ऐं उहो त क़यामत ख़ैज़ मंज़र हो असांजी ज़िंदगी जो। ऐं ईअं सम्झो त असां मौत खे टच करे वरी मोटिया हुजूं। ऐं या त ईअं पियो लॻो त हीउ घरु असांजे मथां किरंदो, या त समुंड जो पाणी असां मथां अची वेंदो। जो इहो 36 कलाक जो वॾो हिकिड़ो तूफ़ान उहो हुयो कमु जो घर में ई महदूदु हुआ? यस हिकिड़े कमरे ताईं असांजे साम्हूं वारे माना वरांडे खां परियां जेको किचन में बोर्ड तयारु हुयो उहो 24 कलाक उते ई पियल हो, छो जो एतिरी हिमत ई कोन थी हुनखे अच्छा, खणण जे लाइ। कमरे खां रुॻो विरांडे खां निकिरी बोरची खाने ताईं? बोर्ची खाने ताईं उहो बि असां न निकिरी सघियासीं। उन जा दर्द कथा जेकी मंज़र जेके तव्हां ॾिठा उन खां पोइ सुनामी ख़तमु थी वियो, 36 कलाक जो तूफ़ान हो, घरनि ताईं महदूदु आहे, जी उन जा ॿाहिरि जा मंज़र तव्हांखे यादि पवनि था? कहिड़ा कहिड़ा अहिड़ा यादगार? उहे माना बिल्कुलु मूंखे अॼु ताईं यादि आहिनि। जॾहिं 36 कलाकनि खां पोइ सुबुह थी ॿाहिरि निकितासीं त उन टाइम ते हिकिड़ो अजीब माहौल हो। भरपासे ॻोठनि जी का ख़बर कोन पई, छो जो रोड रस्तनि ते जेके बि वण हुआ जाती शहर में, जेके बि थंभा हुया लाइट जा 3000 खां मथे थंभा लॻल आहिनि जाती सुजाल, उन में हिकिड़ो बि कोन हुयो पंहिंजी जॻह ते ई कोन हो। यानी तव्हां सम्झी सघो था त हिकिड़ो हेतिरो सीमेंटेड खोटियल अंदरि जेको थंभो लॻल आहे उहो पंहिंजी जॻह ते ई न हुजे। त वणनि जूं पाड़ूं जेके हुयूं उहे त हाणे 2-3 ॾींहंनि ताईं त सॼी दुनिया खां कटियल रहियासीं, न टेलीफोन मोबाइल सिस्टम त कोन हुआ। 3 ॾींहंनि खां पोइ जेॾीमहिल फ़ौज हेलीकॉप्टर जे थ्रू जेॾीमहिल पए थी असांजे साहेली पट्टी ते, त हल बाबा हिन पासे त वॾी तबाही थी आहे। सभनि जी तइदाद में माण्हू वीचारा मरी विया, हिकिड़ा गुम थी विया, तमामु दर्दनाक मंज़र हो। पोइ जॾहिं रोड साफ़ थियण लॻा पोइ त असां ॾिठोसीं पिया त ट्रालरनि में लाश आया पिए, अॼु तमाई क़बरूं खोटे उन्हनि खे दफ़नायो पियो। अच्छा, त उहे जेके गुम थी विया उहे माण्हू वरी मिलिया या उहे तूफ़ाननि में हलिया काफ़ी विया? उन माण्हू जो जेके गुम थिया उन्हनि जो न मिलियो, न लाश मिलियो। इवन मुंहिंजो क्लास फेलो हिकिड़ो हूंदो मोहम्मद यूसुफ मलूकाणी, उहो वीचारो गुम थी वियो। उहो ठीकेदार हुयो, पंहिंजी गाॾी खणी उते ठीके ते समुंड वारे पासे मच्छी बच्छी खणंदा हुआ या ठीको हुयो उन्हनि, उहो वीचारो गुम थी वियो। अॼु ताईं उन्हनि जो 36 खां 38 कलाक जेको तूफ़ान हलियो, जी पोइ इहा ज़िंदगी तव्हां अंदरि जेकी ॾिठी हिकिड़ी माना मौत खे वेझो खां, हा मानी पाणी कीअं हो, खाइण पीअण छा हो, कमरे ताईं महदूदु हो या तव्हां सम्झो पे त असल सर्वाइव में करे इहो वेंदासीं? इहो असर जो टाइम हुयो, मगरब जो टाइम हो जॾहिं इहो तूफ़ान तेज़ थियो न, उन खां पोइ राति शुरू थी वञे त हाणे इहा राति सॼी तूफ़ान हलियो, ॿिए ॾींहुं सुबुह मां ख़तमु थियो। त जेके 24-30 कलाकनि में जेको 24 कलाक हो त ॾाढो ख़तरनाक हुयो, असां निकिरी कोन सघियासीं पिए। ऐं उन खां पोइ जॾहिं निकितासीं त हर तरफ़ तबाही हुई ऐं ग़रीबनि जा घर ॿिया हे हो। इवन असांजे घर जूं जेके बालकनियूं हुयूं उहे ई कोन हुयूं, मीटर जेके घर जे ॿाहिरां लॻल हुआ उहे बि कोन हुया। ऐं तूफ़ान में जी हवा जी शिदत घणी हुई या पाणी समुंड जो उहो बि घणो पिए आयो? न पाणी न, हवा हुई, सिर्फ़ु तूफ़ानी हवाऊं हुयूं। उहा असांजी जाती खे को पाणी ॿोड़ियो कोन हुयो। पर जेके बिल्कुलु समुंड जे किनारे ते माण्हू जिन जा ॻोठ हुआ जिन में वॾो नुक़सानु थियो, उन्हनि त चयो त आसमान जेतिरियूं छोलियूं हुयूं समुंड जूं। असां माण्हू ईअं पिया सम्झो शायदि ककर आहिनि, पर न, उहो पाणी हो समुंड जो। पर हुन हवाउनि में एतिरो प्रेशर हो, सीटी हुई, आवाज़ हो, हिकिड़ो जेको ख़ौफ़नाक माहौल क्रिएट कंदो आहे। सो इहो तमामु ऐं ॾुखियो। जॾहिं रूम में घरनि में अंदरि हुआ त उन हवा जो आवाज़, उन हवा जो शोर अॼु बि जॾहिं तव्हांजे समातुनि ज़हन ते ईंदो आहे त तव्हांखे छा तसवर, छा फील महसूसु थींदो आहे? साईं उहा असां जाती वारा या बदीन वरी इहो बेल्ट जेको हुयो इन सॼी जे लाइ उहा साहिली त पट्टी जेकी? साहिली पट्टी जेका बि आहे उन जे लाइ त उहो मौत ऐं कशमकश वारो ॾींहुं हो। माना असां छा उन में इहो पियो सोचियोसीं त बसि हाणे असां शायदि असांजी आख़िरी राति हुजे, इन खां पोयां न हुजूं। पर उन खां पोयां जेॾीमहिल तूफ़ान टरियो आस्ते आस्ते, उन खां पोयां माण्हुनि जा लाश अचणु शुरू थिया, त पोइ त उन टाइम ते जाती आलमी मर्कज़ रहियो सॼी दुनिया जो। छो इंटरनेशनल जो उन सभिनी टाइम नज़रूं ते रहियूं। मुल्क जो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हो, उन 7 चकर लॻाया सिर्फ़ु हिकिड़े महीने जे अंदरि जाती।
ऐं फ़ौज सदर फारूक लगारी हो उन टाइम ते, उहो आयो। इवन परवेज़ मुशरफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुयो उन टाइम ते, उन जो अचणु, ऐं पोइ फ़ौज एमरजेंसी बेस ते जाती जूं बिजलियूं रोड रस्ता इहे बहाल कया। अच्छा, त उन कमरे में तव्हां फैमिली मेंबर घणा हुआ हुआ? तव्हांजो वालिद साहब किथे हो? तव्हां घणा ॼणा हुआ? अच्छा, बाबा पोइ पाण खे कीअं आथत ॾींदा रहियो? अम्मा कीअं तव्हांखे आथत ॾींदी रही? हा, बसि इहो त उन टाइम ते बाबा त मुंहिंजो सऊदी अरब में रहंदो, ऐं मदर ऐं 2 सिस्टर हूंदियूं हुयूं मुंहिंजूं। त पोइ असां इहो रोज़ु क़ुर शरीफ़ ऐं नुमाज़ पढ़ी थी पिए, अलाह साईं खां दुआ घुरीसीं पिए त या अलाह साईं इन तूफ़ान खे टार, या हिनखे थोरो जको कर। बसि इहो गुज़रियो सॼी राति। उन में हिमत घणी कंहिंजी, हिमत हारी घणी कंहिं हुई? ज़ाहिर ॻाल्हि आहे, हिन में त सभई हिमत हारे वेठा हुआसीं, चाहे ख़बर न आहे त छा थियणो आहे न। हाणे जॾहिं तव्हांखे ख़बर पए त हीउ घरु तव्हांजे मथां किरी सघे थो, हवाउनि दरवाज़नि खे असां बंदि न पिया करे सघूं, 4 ॼणा असां हिकिड़ो दरवाज़ो बंदि करण में लॻायूं पिया, उनखां पोयां वॾी टेबल बि ॾियूं पिया, वरी अचानक अहिड़ो हवा जो तूफ़ान झोको अचे जो उहो टेबल ऐं दरवाज़ा खुली वञनि, त पोइ तव्हां छा कंदो? बसि उन टाइम ते ख़ुदा खे यादि कयोसीं पिए त या अलाह साईं रहम कर। जाती जा मंज़र तव्हां हर तरफ़ तबाही जा ॾिठा हुआ, माना वणनि में लाश टंगियल हुआ, गाॾियुनि में वण ऐं थंभा पाड़ूं पाण निकितल हुआ। बिल्कुलु उन टाइम ते असां वटि वलीउल्लाह दल एसपी नओं लॻो हुयो ऐं ख़ादम हुसैन रंद एएसपी हो। इन्हनि वीचारनि वॾी हिमत कयूं उन टाइम ते इन जी लाश कढण में, उन्हनि ताईं पहुचण में, ॿेड़ियुनि जे थ्रू। पर छा आहे जो नुक़सानु तमामु घणो थी चुको हो, हज़ारे सवे माण्हू वफ़ात करे चुका, वणनि में टंगियल लाश बि ॾिठासीं, तमान जे झोलियुनि में या भांकरनि में उन्हनि जा ॿार बि मोल ॾिठासीं। अच्छा, माउनि जे माना Yes. माऊं बि मोल ऐं ॿार बि Yes, उन में yes, मोल। yes. तव्हांजा अहिड़ा के दोस्त या अहिड़ा फैमिली मेंबर पाड़े जा जेके सॼी फैमिली उहा मुतासिर थी वई हुजे इन में? अच्छा, बेसिकली असांजे जाती शहर में त सिर्फ़ु हिकिड़ो ई एक्सीडेंट इहो थियो जो उहो दीवार किरी ऐं उन जे हेठां माण्हू को दॿिजी वियो। बाक़ी अलबत्ता जेका जाती जी सराउंडिंग आहे, भले उहा 8-10 किलोमीटर ते हुजे, उते उन्हनि वीचारनि वटि कखावा घर आहिनि, कचा घर आहिनि, त उन्हनि जो वॾो नुक़सानु थियो। उन्हनि जो वॾो नुक़सानु थियो, छो जो उन्हनि वटि जेॾी महिल हवा जो झोंको लॻो, झोपड़ी वही हली, हाणे छा कनि, सर्वाइव जे लाइ कुझु कोन्हे। हाणे 24 कलाक या 36 कलाक उन्हनि खे सर्वाइव करिणो आहे तूफ़ान में, कीअं कंदा? के उॾी विया, के मथे थी हेठि किरिया, के माना मक़सदु त छा कंदो? पोइ जाती खां हैदराबाद तव्हांजो कॾहिं अचणु थियो? हा, इहो असां 2002 में आयासीं। 2002 में पंहिंजी यूनिवर्सिटी जी एजुकेशन जे लाइ पोइ हिते आयासीं, ऐं 2003 में दाख़िला वरिती। शायदि फस्ट अटैम्प्ट ॾिनो, हुन में न थी, पोइ 2004 में थी मुंहिंजी। रिहेबिलिटेशन जो कमु थियो जाती में इन तूफ़ान खां पोइ? केतिरा तव्हां हुन में मुतमिन जाती जा माण्हू हुआ तव्हां? ॾिसो, हुन टाइम ते एतिरी मीडिया कोन हुई, ऐं तंहिं हूंदे बि मूंखे यादि आहे त BBC जा लंडन जा नुमाइंदा हुन टाइम ते पता हुआ, ऐं उन्हनि हुनखे कवरेज ॾिनो। पोइ तमामु कराची जे माण्हुनि तमामु घणी सपोर्ट कई, एमरजेंसी रिलीफ जेको फौरी ॾींदा आहिनि माण्हुनि खे, मेडिकल जो जंहिंमें बिल्कुलु मेडिकल या प्लस में कराची जा माण्हू बसूं भरे ईंदा हुआ लाड़ खे सॼे में। यस, ऐं थांवनि जे लाइ पोइ मुख़्तलिफ़ उन टाइम ते हिकिड़ी जमायत इस्लामी हूंदी हुई तंज़ीम, जेका अहिड़ा फलाई कमु कंदी हुई, ऐं उन्हनि जी बाक़ाइदे टेंट, ऐं उनजो उते वॉलंटियर मुक़ररु थियल हुयुसि, ऐं उते जे माण्हुनि जी माना कराची जूं जेके फलाई तंज़ीमूं, उन्हनि तमामु वॾो लाड़ खिते में इहो जेको सुनामी आयो उन में माना पंहिंजो किरदारु अदा कयो। उन टाइम ते त इहे इंटरनेशनल एनजीओस कोन हूंदियूं हुयूं, जेके 2010 में तव्हां अक्सर करे ॾिठियूं, या 2005 खां पोइ इहे एक्टिव थियूं आहिनि पाकिस्तान में, UN जा अदारा जेके बर वक़्तु पुॼी था वञनि। ऐं उन टाइम ते त सिर्फ़ु इहे माण्हू हुया जेके पंहिंजे घरां वीचारा की देगियूं पचाए करे खणी ईंदा हुआ, ते माण्हुनि खे ॾींदा हुआ, ऐं उनखां पोइ अरब कंट्रीज़ जे तरफ़ां वॾा वॾा ट्रालर सामान जा भरिजी ईंदा हुआ, माण्हुनि खे इमदाद तौरु मिलंदा हुआ।